सीता रोड में सिगा पारां ॿिनि ॾींहंनि वारी सालियानी 6वीं मुफ़्त अखियुनि जी कैंप लगाई वई। रिपोर्ट करे रहियो आहे राजा एन चन्ना। सिगा शाख सीता रोड तरफ़ां सीता रोड में 2 रोज़ा मुफ़्त अखियुनि जी कैंप जो एहतमाम कयो वियो, जंहिंमें सिंध जे नाले वारे अखियुनि जे डॉक्टरनि पंहिंजूं ख़िदमतूं सरअंजाम ॾिनियूं। 700 खां वधीक मरीज़नि खे चकासियो वियो, जॾहिं त 150 खां वधीक अखियुनि जा ऑपरेशन कया विया। हींअर ताईं 150 ऑपरेशन थी चुका आहिनि। उन्हनि खे फ्री ऑफ कास्ट लेंस लॻायो वियो आहे ऐं उन्हनि खे महीने जी मेडिसिन ॾिनी वई आहे। उन्हनि में कतरा आहिनि, टैबलेट्स आहिनि, कैप्सूल्स आहिनि ऐं 730 OPD थी आहे। उन्हनि में उहे पेशेंट फारिग कया विया आहिनि जंहिंखे मसलन ट्रेकोमा हुई, ख़ारश हुई या इमेच्योर जेको मोतियो थींदो आहे कैटरेक्ट, उन्हनि खे वरी 2 कैंपनि लाइ रेफर कयो। सहकार हुयो सो सैलानी ट्रस्ट वारनि जो हुयो ऐं सिगा जे हवाले सां असां सिर्फ़ु उन्हनि खे अरेंजमेंट ई करे ॾिनो आहे। जेका ख़िदमतूं बि असांजे सिगा जे वॉलंटियर्स बि कयूं आहिनि, असांजे सिगा जे उहिदेदारनि प्लस में असांजे सिगा जे मेंबरनि। सिगा तरफ़ां मुनक़िद कयल हिन कैंप में शागिर्दनि बि पंहिंजो हिसो ॻंढियो। सगा जे तरफ़ां ई कैंप लॻी वई आहे हिकु ग़रीबनि लाइ मुफ़्त अखियुनि जो इलाज आहे। उन में असांजो स्काउट टीम जेकी आहे 9th गवर्नमेंट बॉयज़ हायर सेकेंडरी स्कूल जी, उन में असां ग़रीबनि जी ख़िदमत कयूं था ऐं असांखे तमामु हिन कैंप में कमु करण में मज़ो अचे थो। सिंध ग्रेजुएट खे जस आहे जो हर साल हीअ कैंप लॻाए थी पई ऐं हितां शहर जा माण्हू जेको चङो हितां लाभ हासिल कनि था पिया। सो साईं जन जी महिरबानी आहे सैलानी वारनि जी जो हर साल अची असांखे ख़िदमतूं सरअंजाम ॾियनि था। कैमरा टीम सां गॾु राजा एन चन्ना, आवाज़ TV न्यूज़, सीता रोड।